दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जी सिंध उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। सुका मोह संदन पेरें पुराणा खेथड़ा, सुका मोह संदन पेरें पुराणा खेथड़ा, साजुई डोरे आया सुआ जित मुझन गुझा गुझूं कन त्या पराए पंध जूं। सिंध जा सामुंडी बेट वफ़ाक़ हवाले कया विया आहिनि। अॼु अख़बार जंहिं बि पढ़ी हूंदी उन ताईं पहुती हूंदी इहा ॻाल्हि या सोशल मीडिया जे थ्रू। सिंध जी मिटीअ जा पेरनि में लॻंदड़ ज़मीन जा ज़रड़ा बि सिंधी माण्हुनि जी क़ौमी मिल्कियत आहिनि, त पोइ बेट वफ़ाक़ जा कीअं? हीअ का नई चाल या नई ॻाल्हि कोन्हे का। कॾहिं वॾनि शहरनि ते कब्ज़ा करे वफ़ाक़ हवाले कया पिया वञनि, कॾहिं सामुंडी पट्टी वफ़ाक़ हवाले पई थिए, त कॾहिं खीरथर जबल जहिड़ा जबल खयो वञनि, त कॾहिं कारूंझर जहिड़ो जबल खयो वञनि, कॾहिं थर जी अछी मिटी खयो वञनि, कॾहिं थर जो कोयलो खयो वञनि, कॾहिं निकिरंदड़ जेके बि मादनी वसीलनि मां तेल गैस ग्रेनेड पत्थर इहे खयो वञनि, कॾहिं कारूंझर जहिड़ी ज़मीन में 1,000 एकड़ ज़मीन ॾे बैरिया टाउन जहिड़ा शहर ठाहिया वञनि मथां सिंध। इन्हनि सभिनी ज़्यादतियुनि हूंदे पीपल्स पार्टी पंहिंजे वात मां हिकु अखर न कढियो आहे। छो? कहिड़े कानून ऐं कहिड़े आइन तहत सिंध जा सामुंडी बेट वफ़ाक़ पंहिंजे हवाले कया आहिनि, इहो सवाल आहे। ट्विटर ते बहस हले पियो, सोशल मीडिया सॼी ते हले पियो, पर इहो सोशल मीडिया ते या ट्विटर ते बहस हलण तां इहे मामला तय न आहिनि थींदा। अवामी पावर जिदोजहदनि सां इहे मामला तय हल थींदा आहिनि। असांजा जागीरदार, असांजा मीर, असांजा पीर, MNAs, MPAs, वज़ीर इहे सभु हिकु अखर वात मां नथा कढनि त सिंध जा बेट सिंधी माण्हुनि जी क़ौमी मिल्कियत वफ़ाक़ पंहिंजे हवाले छो पियो करे? तरक़ीअ जे नाले ते नवां शहर ठाहे था ॾियनि। पुराणा शहर नवां कोन छो न ठाहे ॾियो? तरक़ीअ जे नाले ते ईअं जीअं फ़लस्तीनियुनि खे इसराइलियुनि नवां शहर ठाहे ॾिना। तरक़ीअ जे नाले ते त बरे सगीर में ईस्ट इंडिया कंपनियुनि बि अचे पहिरियों पेर रखिया। तरक़ीअ जे नाले ते ई त सॼी दुनिया में जिन धरतियुनि ते कब्ज़ा थिया आहिनि उहे उन्हनि जी बुनियाद उन्हनि जी शुरूआति आहे ई तरक़ीअ जे नाले ते, त तव्हांखे असीं तरक़ी करे ॾींदासूं। इन जो हिकिड़ो मां तव्हां नंढड़ो मिसाल ॾींदो आहियां त शहर में जॾहिं माण्हू दुकानु खोलींदो आहे त उनजो फ़ाइदो माण्हुनि खे ॾींदो आहे या उतां पाण कमाइण लाइ दुकानु खोलींदो आहे। हे जेका धरतीअ जा बेट वञनि पिया समुंड जा आहिनि, साञावंद माण्हुनि खे ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, शौरमंद माण्हुनि खे। कहिड़े आहिनि या कानून तहत बेट हिननि रखिया आहिनि पाण वटि? इन ते अवल बि हिकिड़ो दफ़ो बहस थियो ऐं हाणे वरी इहो नओं ड्रामो थियो आहे। हे असां वारा यार पीपल्स पार्टी कॾहिं बि इन्हनि मामलनि ते जॾहिं पाण फासंदी आहे या पाण खे चूंडी लॻंदी अथनि त पोइ हिननि खां वॾनि मामलनि ते सयूं करे छॾींदा आहिनि। पलीजो साहिबु चवंदो त जेकॾहिं पीपल्स पार्टी वारनि खे कुर्सी ॾिजे त माउ जो चोलो बि विकिणी छॾींदा। इहा का ॻाल्हि लिखियल कोन्हे का, पर हीअ मिल्कियत सिंधी माण्हुनि जी आहे, हीअ मिल्कियत सिंधी क़ौम जी आहे। दरिया सिंधी क़ौम जी क़ौमी मिल्कियत आहे। कारूंझर जबल सिंधी क़ौम जी क़ौमी मिल्कियत आहे। सिंध मां निकिरंदड़ तेल सिंधी क़ौम जी क़ौमी मिल्कियत आहे। थर मां निकिरंदड़ कोयलो सिंधी क़ौम जी क़ौमी मिल्कियत आहे। थर मां निकिरंदड़ अछी मिटी सिंधी क़ौम जी क़ौमी मिल्कियत आहे। थर मां निकिरंदड़ लूणु सिंध मां थर जो उहो सिंधियुनि जी क़ौमी मिल्कियत आहे। ईअं ई हज़ारे तरीक़नि जी सिंध जी सिंधियुनि माण्हुनि जी क़ौमी जेका मिल्कियत आहे उन ते हज़ारनि तरीक़नि सां धाड़ा लॻल आहिनि। उहे वफ़ाक़ जे कब्ज़े में आहिनि। सिंध वफ़ाक़ जी कॉलोनी बणियल आहे। हे सिंध जो जेको तारीख़ी वतन आहे इहो वफ़ाक़ जी कॉलोनी बणियल आहे। कराचीअ जी परी पट्टी हिननि विकिणी छॾी आहे। अॼु जेके रहियल बेट आहे सामुंडी उहे बि हिननि विकिणिया आहिनि। इहो विकिणण इन करे था चऊं जो पीपल्स पार्टी हिन मामले ते हिकु अखर बि न ॻाल्हायो आहे। कराची जे मथां कॾहिं नवां ऐलान पिया थियनि त कराची जो हिसो, कराची खे 2 हिसा कयूं पिया। इहे कंहिं पावर ॾिना आहिनि? हिकु माण्हू जंहिंजे चवण ते 2 किलो खंड मां 2 रुपया रिआयत नथा करे सघनि, जेको मुल्क जो वज़ीर आज़म आहे, जंहिंजे चवण ते खंड किलो 2 रुपया घटि नथी ॾे, उहो सिंध जा बेट विकिणे थो। उहो स्टील मिल जहिड़ी मिल विकिणे थो छॾे। उहो कॾहिं PI जहाज़ विकिणियो छॾे। इहे उन्हनि खे पावर कंहिं ॾिना आहिनि? इहे आइनियत तहत
अरणी तरमीम तहत सूबा ख़ुदमुख्तियार आहिनि त सूबनि जा आइन आहिनि या हक़ आहिनि ऐं इन जा पावर त सूबनि वटि हुअणु खपनि। मोट में जीअं कालाबाग डैम जहिड़ी तहरीक उथी, मोट में एतिरो अवामी प्रेशर जे करे उथे थो, अहिड़े क़िस्म जूं तहरीकूं उथनि थियूं। सिंध जा वकील, सिंध जा शागिर्द, सिंध जा साञावंद माण्हू, सिंध जा दानेश्वर, सिंध जा पढ़िया लिखिया, सिंध जा अदीब जेसीं ताईं इन मामले ते नथा ॻाल्हाइनि या न ॻाल्हाईंदा त पोइ अॼु ॿेट विया। कल ज़ुल्फ़िकाराबाद जे नाले ते समुंडी पट्टी वई, इन्ही खां 2 ॾींहं पहिरीं असांजो ज़ुल्फ़िकाराबाद खां पोइ ते हिननि बहरिया टाउन कोहिस्तान जी 1000 एकड़ ज़मीन ॾेई नवां शहर अॾराया, दरिया मथां नवां डेम ठहिराया। या जेका बि सिंध जो क़ौमी मिल्कियत, जेका सिंधी माण्हुनि जी तारीख़ी क़ौमी मिल्कियत आहे, उहा आहे, उहा सिंधी माण्हुनि खे कोन्हे। जेकॾहिं इहा जेका बि सिंध मां निकिरंदड़ मादनियात आहे, कोयलो आहे, गैस आहे, जबल आहिनि, सामूंडी पट्टियूं आहिनि, या ॿेट आहिनि सामूंडी, या दरिया आहिनि, या सामूंडी मथां जेके बंदरगाहूं आहिनि, या सिंध जो जेको एयरपोर्ट आहे, इन्हनि जी जेकॾहिं या जेका गादरपुर जे नाले ते जेके गैस फील्डूं आहिनि अलाए केतिरियूं, इन्हनि में जेके पावर घर आहिनि, इन्हनि मां जेका मिल्कियत निकिरे थी, जेकॾहिं उहा सिंधी माण्हुनि ते ख़र्च थिए त दुनिया जा माण्हू सिंध में कमाइण अचनि। पोइ नौकरी कंदड़ माण्हुनि जे पोयां अरबनि ऐं खरबनि जी मिल्कियत न निकिरे। अलाए केतिरनि ठॻियुनि जे नाले ते खरबनि जी मिल्कियत सिंधी माण्हुनि जी ॻड़प खयो था वञनि, पर असां सिंधी माण्हुनि वटि ज़ाती मिल्कियत जो तस्वर आहे। मुंहिंजो घरु, मुंहिंजी बनी, मुंहिंजी औलाद, मुंहिंजो कारोबार, मुंहिंजी नौकरी, बाक़ी मुंहिंजो छा वञे। हीअ असां सिंधी माण्हुनि जी गॾियल क़ौमी मिल्कियत आहिनि। सामूंडी ॿेट वफ़ाक़ हवाले कंहिं बि सूरत में न थियणु खपनि। पीपुल्स पार्टी ॻाल्हाए, साञावंद माण्हू ॻाल्हाइनि। हिकु नारो सिंध में हाणे लॻण जी ज़रूरत आहे त सिंध दुश्मन हर दस्तूर, नामंज़ूर नामंज़ूर, हक़ मौजूद।